हींअर असीं मौजूद आहियूं ॻोठ रहीमदाद बुलदी में, जिते फीमेल स्कूल भी आहे ऐं बॉयज़ स्कूल भी आहे। हितां जे ॻोठाणनि जो चवणु आहे त कुझु वक़्तु अॻु में जेकी सरकारी बिल्डिंग हुई उन ते जेको आहे मक्सी बिरादरी जो कोई हथियारबंद आहे उन कब्ज़ो कयो आहे। उन खां पोइ उहो स्कूल उतां ट्रांसफ़र करे ही ॿिए ॻोठ में हिकिड़ी ब्रांच हिननि क़ाइमु कई आहे, जिते उहे मासूम ॿारनि खे, गुलनि जहिड़े मासूम ॿारनि खे जेको आहे सो तालीम ॾेई रहिया आहिनि, उन्हनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़े रहिया आहिनि। असीं उते जेकी मौजूदु आहिनि फीमेल टीचर्स, उन्हनि खां पुछा कंदासीं त वजह छा आहे उन स्कूल ते कब्ज़े करण जी, उते पढ़ाइणु नथो ॾिनो वञे, छा मसइलो आहे? स्कूल में नथा छॾनि, पढ़नि था। असां वियासीं न स्कूल, चई अॼु आयव ॿीहर न अचो, अॼु आयव ॿीहर न अचो। वरी इहो तलाउ जे मथां कुता विहारे छॾनि। सियालनि जा ॿार अचनि पिया, उन्हनि खे कुतनि खाधो आहे, असांखे न पिया छॾनि स्कूल। अॼु आयव न अचो, तव्हां फ़क़ीर अचो था, तव्हां स्कूल छो अचो था, न अचो। ॿ ॾींहं इहो साहबनि छॾाए ॾिनो हो, 15 ॾींहंनि ताईं असां वियासीं। वरी मुंहिंजो स्कूल ड्राहे छॾियईं, सॼो चौदीवारी पटराए, वञी पंहिंजो घर ठाहिरायईं, पेटियूं रखियईं घर में, चुल्ह ठाहियईं, ओताक कयईं, मुंहिंजो स्कूल सां नाहक कयईं। लोही दरवाज़ो हुयो उहो पटराए वञी खपायईं। तव्हां भली तर वारनि खां पुछो, असां रेगुलर उस्ताद आहियूं। कुता बशारनि पिया, चवनि पिया हेॾे न अचो, तव्हांजो ज़रूरत न आहे। असां इन जे ॿ घर वारियूं ॿिन्ही खे क़ुर बि पढ़ायुनि पिया, पोइ बि धिका ॾियनि पिया, चवनि पिया न अचो। उमिरि जो असां यकी साईं स्कूल मैन स्कूल असांजो हुयो गढ़ी खेरे तालुके में। अबू मुंहिंजो मास्तर हुयो, मुंहिंजो अबू गुज़ारे वियो। उन खां पोइ मुंहिंजो हथियार बंधन मुंहिंजे भाउ सां मिलिया, वरी कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। असां कॾहिं साईं पन न कयो, पैन खणण वारा कीअं, असां बेमुरादी ज़ोरी कयूं वेठा आहिनि। स्कूल त वापसि ॾियनि न, वञूं त निभा का ग़लति ॻाल्हाइनि पिया। बिल्डिंग हुयो गर्ल्स में, उनमें 2 कमरा हुया, उनमें बॉयज़ में मां पढ़ाईंदो हुउसि, उनमें मुंहिंजे घर वारी पढ़ाईंदा हुआ। हाकिम अली मक्सी हुन ते कब्ज़ो कयो, असांखे पढ़ाइणु नथो ॾिए। महिरबानी करे असां इंसाफ़ करे असां स्कूल जो बिल्डिंग ख़ाली कराए ॾिनो वञे। असां बार बाला SP खे चयो आहे, DC साहिब खे दरख़्वास्तां ॾिना आहिनि, पर को खड़तेल न निकितो। हद जे SHO खे बि चयो आहे, पर हुन असांजो को बि तदारुक न कयोसीं। SHO छा थो चवे? SHO चए थो बासर आहिनि, असांजो इन कम में को मसइलो न आहे, असां इन कम में हथु न विझंदासीं। तव्हां ॼाणियो, तव्हांजो कमु ॼाणे, असां हथु न विझंदासीं इन किसे खे। अच्छा, हाणे हू जेकी बिल्डिंग आहे उन ते हू क़ाबिज़ आहिनि। हींअर तव्हां जेको आहे हिते इहा ब्रांच स्कूल खोलियो आहे, पंहिंजे ऑफिसरनि खे ॿुधायो आहे इन मुतालिक़? साईं बिल्कुलु असां ब्रांच न आहे, पर मुंहिंजो पंहिंजो ज़मीन आहे, उते बि ॻोठ जे भरिसां ई मन ठाहे उन में ॿारनि खे पढ़ायां थो। न, तव्हांखे इहो शौक़ु कीअं, एतिरो शौक़ु छाजे लाइ आहे जो पंहिंजा ई मन जोड़े करे ॿारनि खे पढ़ायो था? ऐं जेको आहे सो स्कूल कब्ज़े में आहे, तव्हां गवर्नमेंट खे लिखी ॾियो त बाबा स्कूल कब्ज़े में आहे, घर वेही रहो। साईं न, असां पंहिंजा वॾनि खां वठी पैगम्बरी पैसे सां वापसि था आहियूं। असांजो इन शइ सां शौक़ु आहे त असां ॿारनि खे पढ़ायूं, असां ड्यूटी कयूं, रोज़ी पंहिंजो इलाजु कयूं। त महिरबानी करे असांजे स्कूल जो बिल्डिंग तां असांखे कब्ज़ो हटाए असांखे उते पढ़ाइणु ॾिनो वञे। हींअर असीं मौजूदु आहियूं तालीम खाते जी ऑफिस में। असां सां गॾु मौजूदु आहे तालीम खाते जो TO तालुका एजुकेशन ऑफिसर गुलाम मुर्तज़ा जखरो। उन खां पुछा कंदासीं समूरी सूरत हाल जे हवाले सां त ॻोठ रहीमदाद बुलेदी में जेको ही मसइलो थियो आहे कब्ज़े वारो, स्कूल मथां कब्ज़े वारो, उन हवाले सां साईं खां पुछा कंदासीं त हीअ समूरी सूरत हाल साईं असांजे नाज़रीन खे वाज़े कजो त हीअ छा मसइलो आहे? असुल ॻाल्हि इहा आहे त इन स्कूल ते ज़मीनदार जेको आहे जंहिं मालिक माना ज़मीन ख़रीद कई उन कब्ज़ो कयो। उनखे 2-3 दफ़ा असां बि वियासीं लंघी, उनखे चयोसीं बाबा तूं स्कूल जो घटि में घटि कब्ज़ो त जेको आहे हिननि खे ॾे। पोइ जॾहिं न ॾियण 2-3 ॾींहं ॾे, वरी साॻी उन्हनि खे जेको आहे उस्तादनि खे जेको आहे प्रेशराइज़ कराए, पोइ उहो स्कूल असां शिफ्ट करे नज़दीक ई ज़मीन हुई
उते असां जेको आहे झूपड़ी जे तौरु एज़ अ शेल्टर लेस जेको आहे उनखे असां हलायोसीं ऐं उहो हलंदो रहे थो। हिन जे बारे में असां 2-3 दफ़ा लिखियो आहे मथे पंहिंजे बाला जेको आहे ऑफिसरनि खे। उनखां अलावा जेको आहे जज साहिब वटि बि असां वियासीं, उन्हनि खे बि असां लिखियो आहे। हाणे जेको आहे हींअर ई ताज़ो जेको रिसेंटली असां जेको आहे पंहिंजो लेटर कढियो आहे पंहिंजो शीशन जज साहिब ॾे त असांखे हिन खां कब्ज़ो वठाए ॾियो। अच्छा, शीशन जज ॾे जेको तव्हां लेटर लिखियो आहे ऐं उनखां पोइ कार्रवाई अमल में आई आहे? न अञा हींअर लिखियो आहे, इहो जो रिसेंटली चवां थो न, हाणे असां लिखियो आहे उहो जेको आहे उहो सुबुह जो जमा थींदो। इन जे बारे में वरी असांजो कुझु केस होॾे बि हले थो पंहिंजो हाई कोर्ट में, ॾिसूं त उन जो छा डिसीजन थिए थो। उते बि असां इहा दाह ॾिनी आहे, कमेंट्स पंहिंजा इहे ॾिना आहिनि त हीउ हिकिड़ो कब्ज़ेदार आहे जेको कब्ज़ो नथो छॾे स्कूल ते जेको आहे दीवार वग़ैरह भञी करे हिन उते घर ठाहियो हुयो जेको असां जेको आहे इहो उनखे ख़तमु कराए ऐं उन ते फ़िलहालु असां लोड़ो ॾेई छॾियो आहे उनखे। अच्छा, इन खां अलावा इहो ॿुधण में अचे पियो त इहो स्कूल गुज़िरियल 8 सालनि खां बंदि पियो आहे। छा गुज़िरियल 8 सालनि खां इन स्कूल ते कब्ज़ो आहे या जेको आहे हींअर कब्ज़ो थियो आहे? न हींअर कब्ज़ो हींअर थियो आहे, असुल में साल ॾेढ थींदो हिनखे। बाक़ी खे जेका असांजे नोटिस में ॻाल्हि त वरी हाणे आई आहे, पोइ असां उहो स्कूल पंहिंजो जेको आहे शिफ्ट करे ॿिए हंधि हलायोसीं। असांखे छा आहे त असुल में स्कूल हलाइणो आहे, किथे बि हलाइणो आहे, स्कूल खे बंदि त न रखिणो आहे। उतां जा ॿार मासूम जेके आहिनि तालीम जे ज़ेवर खां जेको आहे महरूम न आहिनि करणु असांखे। हितां जे शागिर्दनि, फीमेल टीचर्स ऐं हितां जे हेडमास्टर जा कमेंट्स ॿुधा। हुननि जो चवणु आहे त जेको स्कूल बेसिकली गवर्नमेंट जे तरफ़ां जेको ठहिरायो वियो हुयो उन ते हाकिम अली मक्सी नाले कोई माण्हू आहे जंहिं कब्ज़ो कयो आहे, उते वञणु कोन पियो ॾिनो वञे ऐं उते जेको आहे उस्तादनि खे बार बार जेके वञनि पिया त उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। फीमेल टीचर्स जा कमेंट्स तव्हां ॿुधा, उन्हनि जो चवणु आहे त उहो एतिरो जेको ख़तरनाक माण्हू आहे जेको स्कूल जे चौधारी कुता विहारे थो छॾे, जंहिंजे करे असां उते स्कूल कोन था वञी सघूं। ऐं इन खां अलावा हिन जो इहो चवणु आहे त SHO समेत बाला ऑफिसरनि खे पिणु असीं बार बार इहो दायूं आहे त असांखे उन स्कूल में दाख़िल कोन थियणु ॾिनो पियो वञे। उन ते क़ाबिज़ थियो वेठो आहे उहो माण्हू, उहो स्कूल असांखे ख़ाली कराए ॾिनो वञे। ऐं इन जे बावजूदि हीअ कॾहिं चाहिनि हा त हीअ एप्लीकेशन पंहिंजे बाला ऑफिसरनि खे ॾेई करे पंहिंजे घर में वेही रहनि हा। उन जे बावजूदि हिन जेको आहे ॿारहाड़ी वारे माहौल में वेही करे उहे पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियनि पिया, ॻोठ जे मासूम नींगरनि खे तालीम मुहैया कनि पिया, तालीम जहिड़े ज़ेवर सां उन्हनि खे नवाज़नि पिया। हिननि जो चवणु आहे त हीअ स्कूल जेकी बिल्डिंग आहे सरकारी, असांखे उहा ख़ाली कराए ॾिनी वञे त जीअं सुहिणे तरीक़े सां ऐं महफ़ूज़ तरीक़े सां असीं ॿारनि में तालीम मुहैया करे सघूं। कैमरामैन माजिद अली अबड़ो सां गॾु ज़ाहिद अबड़ो, सिंध TV न्यूज़, गढ़ी खेरो।